अस्सलाम वालेकुम मुझे संगत उम्मीद है सब बाहर खुश होंदो जी तो अज जो ही व्लॉग अज जो ही सफ़र आए रते देरे शहीद सिंध बशीर खान कुरैशी के मज़ार से दोस्तन सां गॾु मोटरसाइकिलन ते वेंदासीं। अगर तव्हांखे सफ़र इंजॉय करणो आहे तो मोटरसाइकिलन ते घुमंदा कयो, बाक़ी गर्मी खां बचणो आहे तो पोइ घर में वेहो। चाहे दुश्मन मुझो ड्राहे न सघंदो नक्शो सिंध जो, किरंदो रहंदो रत असांजो, चौंदो रहंदो जिए सिंध 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 जिए सिंध। गिरफ्तार करें, जेलों में बंद करें, सूली पे लटकाएं, मगर सिंध हमारी मुकद्दस धरती है, सिंध के हम वारिस हैं। बशीर खान कुरैशी 10 अगस्त 1959 में गुलाम मुर्तज़ा कुरैशी के घर में पैदा थियो। नंढे हूंदे खां ही सुलझणो ॿार हुयो। हुन पार्लियामेंटी सियासत के छॾे साईं जीएम सैयद जे फ़िक्र तहत सिंध की आज़ादी ख़ातिर विढ़ंदो रहियो। हुनखे सिंध जा माण्हू प्यार मंझां वॾो चवंदा हुआ ऐं हू वाकई वॾो हुयो, सिंध जो वॾो, सिंध जो अॾो पुट बशीर खान कुरैशी, हर मज़लूम के इंसाफ़ ॾियारण वारो। वॾे पंहिंजी ज़िंदगी में सिंध की आज़ादी लाइ घणा ही लॉन्ग मार्च कया, जिन मां वॾे में वॾो लॉन्ग मार्च 23 मार्च 2012 ते कराची में लखें माण्हू गॾु करे सिंध की आज़ादी जी चिटे ऐं वाज़िह तौर घुर कयाईं। बशीर खान कुरैशी के 3 पुट ऐं 4 धीअरूं आहिनि। वॾे पुटनि मां सनान खान कुरैशी जेको हींअर जस्कम जीए सिंध क़ौमी महाज़ जो चेयरमैन आहे। 7 अप्रैल 2012 उहा अभागी रात हुई जंहिं रात सिंध खां उनजो अॾो पुट हमेशा लाइ विछड़ी वियो। पर सिंधी माण्हुनि जे दिलनि में वॾो अॼु भी ज़िंदा आहे ऐं सदा अमर रहंदो। शहीद बशीर खान कुरैशी जो भाउ मक़सूद खान कुरैशी 1 मार्च 1971 में रते देरे में ॼाओ। शहीद मक़सूद खान कुरैशी ऐं शहीद सलमान वदो के ज़िला नौशेरो फिरोज़ पक्का चांग वेझो भेरिया रोड ते 21 मार्च 2014 में कार में गोलियों हाणी रहज़ननि कार समेत बेदर्दी सां साड़े शहीद कयो। शहीद सलमान वदो 1966 में ज़िला शिकारपुर तालुका गढ़ी यासीन ॻोठ काइम खान वदो मीर मोहम्मद वदो जे घर में जन्म वरितो। अर्डन वीरेन जो गभरू जवान सलमान वदो जीए सिंध लतीफ़ संगत जो मरकज़ी सदर हुयो। जीत संगत वॾे मज़ार ते हाज़िरी भरीसीं ऐं हाणे जेको सो रवानगी आहे असांजो मोहन जे दड़े उहो जुड़िया रहो असां सां। अॻे वीडियो में तव्हांखे ॿुधायूं था हीअ वीडियो हिते ई सो व्लॉग ख़तमु था कयूं। वॾे जो मज़ार ते रती देरे में उम्मीद आहे तव्हां मां काफ़ी दोस्त हिते हाज़िरी भरे चुका हूंदा। जेके बि न आहिनि आया त उन्हनि खे बि दावत ॾिजे थी त अचो ज़रूरु, मिलो वॾे सां, कुल शरीफ़ पढ़ो ऐं सिंध धरती जे आजपे जी दुआ कयो। संगत दोस्तों अल्लाह हाफ़िज़। असां रवानगी आहे मोहन जे दड़े, वो व्लॉग भी मां अपलोड कंदमि। जुड़िया रहो असां सां, चैनल के सब्सक्राइब करे छॾियो ऐं महिरबानी दुआउनि में यादि।